मसो भुरगड़ी में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर कलब लगारी मूजिब मसो भुरगड़ी भरसा प्राइमरी स्कूल मुगल फार्म ॻोठ बचो कलेरी में शागिर्दनि के यूनिफॉर्म और बूट ॾियण वारी तकरीब थी। स्कूल के हेड मास्टर अख्तर हुसैन समो फजल मोहम्मद निज़ामानी की मेज़बानी में कोठायल तकरीब में अल ख़िज़मत फाउंडेशन के जनरल सेक्रेटरी और यूसी 65 के वार्ड 1 के काउंसलर ताहिर उसामा और प्रोफेसर सोहेल अहमद शार्क मेहमान ख़ास तौर शिरकत कई। उन मौके ते 100 ॿारनि खे सीउ खां बचा लाइ बूट ऐं 50 शागिर्दनि खे स्कूली यूनिफॉर्म ॾिना विया। तकरीब खे अल ख़िज़मत फाउंडेशन जे जनरल सेक्रेटरी ताहिर ओसामा ख़िताब कंदे चयो त इल्मु वॾी दौलत आहे। वालिदैन खे घुर्जे त पंहिंजे ॿारनि ते ध्यानु ॾेई इल्म जी दौलत सां मालामाल कनि। तइलीम सां ई मुल्क जो नालो रोशन करे सघिजे थो। तकरीब खे ख़िताब कंदे प्रोफेसर सोहेल अहमद शार्क चयो त हिन जदीद दौर में तइलीम खां सवाइ कुझु बि नाहे। असां पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधि तइलीम ॾियूं त जीअं हू तइलीम सां बहितर मुक़ाम हासिल करे सघनि था। जॾहिं त तकरीब में स्कूल मैनेजमेंट कमेटी चेयरमैन जे अली शेर कलेरी, ग़ुलाम अली कलेरी, ग़ुलाम मुस्तफ़ा कलेरी, रोशन कलेरी ऐं ॿियनि मुअज़्ज़िज़ीन ॻोठाणनि शिरकत कई।